नगर, पाप नगर। कादिर, शमन, असां ॻोठ वापसि कोन हलंदासीं। वरी अहिड़ी ॻाल्हि शेर दिल सां न कजो। चाचा, भिट साईं जो शेर कोन ॿुधो अथई। हिकु जूए ऐं ॿी जोए, छॾीन कीन जवान, उहे पिण इंसान जेके नंगनि तां निसार थिया। मां त ॻोठ वेंदुसि ऐं हर हाल में वेंदुसि। चाचा अकबर, तहां हरू भरू परेशान न थियो। मासात जो केर वार भी विंगो कोन करे सघंदो चाचा। हा मासात, वापसि ज़रूर हलंदासीं। छो त मुंहिंजो नालो बि शेर दिल आहे, शेर दिल। ऐं शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। सॼो ॻोठ सुञ थो लॻे बिना सजण जे। सॼो ऋण रुञ थी वियो आहे। ख़बर नाहे त अलाए कीअं जियापो थींदो। वक़्तु थुअर जा कंडा बणिजी हाणे त ॼण जिगर में चुभे थो। छा कयां या अल्लाह। मल्हार जी मुलाक़ात मूं लाइ जियापो आहे। हुनजो क़ैद मुंहिंजे लाइ हानिकार आहे। ओ मुंहिंजा मालिक, मुंहिंजा प्यारा परवरदिगार, वारो कर, वाहुर कर। महबूब बिना हाणे दम हलियो वेंदो। मासात मल्हार जी सिक मुंहिंजो सुकून फिटायो आहे। पक आहे त हीअ जुदाई कुझु वक़्त जे लाइ आहे। दिल, दिमाग़ ऐं रूह जो त हिक ॿिए सां ठाव थिए ई कोन थो। सॼण सिवा दिल जो सरचार ॾाढो ॾुखियो आहे। ए परवरदिगार, ए ख़ल्क़ जा ख़ालिक, मूंसां मुंहिंजो मल्हार मिलाए। मासात मल्हार आज़ाद थे, न त हिन राबेल जो साह निकिरी वेंदो। छो चरी थी वई आहीं राबेल? जुदाई बि बर्दाश्त नथी करे सघे। हिन चरी दिल खे कीअं सम्झायां? ॼाण मल्हार आज़ाद थी थो अचे। मुंहिंजी दिल जो आहे त मञे कोन थी। छा कयां? ख़बर नाहे राबेल अलाए कहिड़नि हालनि में हूंदी। जुदाई महबूब जा अलाए कहिड़ा हाल कया हूंदा। अलाए छा सोचींदी हूंदी। सारंग तो सुठो नाहे कयो। रुगो मां हितां ॿाहिरि निकिरां तोखां सभु हिसाब ॻाए वॼाए वठंदुसि। वॾो को तूं बदनियत आं। छा ॻाल्हि आहे? अॼुकल्ह उदास उदास थो रही। मंठारा, अहिड़ी का ॻाल्हि आहे त ॿुधाए, पाण में आहियूं। बराबरि ऐं हाकिम, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का।
बसि अलाए छो अॼुकल्ह मन ते मूंझ थी पई आहे। इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं माण्हू खे मोहबत थींदी आहे। पर इहा बि असांखे ख़बर आहे त तो जहिड़ो इंसानु कॾहिं बि मोहबत नथो करे सघे। हा गुलाब, मंठार जो जिगर पत्थर जो आहे, मैण जो न। मोहबत मंठार खां कोहे परे आहे। काश तुंहिंजी ज़ुबान सची हुजे हा। ही मंठार मोहबत खां कोहे परे हुजे हा त ज़िंदगी आसान हुजे हा। पर अफ़सोस असां उजड़ी वियासीं। ही त बुझारत में ॻाल्हायो, लॻे थो त मोहबत थी अथसि। गुलाब, मंठार ऐं मोहबत खोड़ो ई नथो लॻे। हाकिमा, उहो वण ई न आहे जंहिंखे वाह न लोॾे। ओ अदा, मां हाणे हलाए थो सैलून ते। वञ वञ कम है। रात को बिरयानी चाढ़ी वॾो गोश्त वठी आ। पाॾा छड़ो बटालू थो वञे। खाई खाई पाण बि बटालू थी विया, मां बि बटालू वांगुरु सुजतो थो वञा। पोपरी ॻाल्हि ॿुध, अॼु मुंहिंजे कुकड़ खे अनो न ॾिनो थी छा? हैं? पाण खाऊं था, वरी कुकड़ खे बि अनु ॾियूं। हाणे ॻाल्हि ॿुध, मां वञा थो होटल ते संगत वेठी आ। हा, कुकड़ ॾिसण आया आहिनि। मुंहिंजे लाइ मानी पचाए रख, बस मां मिंट मोटाए थो। तो वठी ॾेई वञ न त पचायां थी। दंत न पट टवाल खड़ी दे ॾे। जाओ वठी ॾेई वञ न, ॿारो ई तुंहिंजो सौदो खुटल। कॾहिं न खिली ॻाल्हाई, ॾाइण साल मुड़सूं कॾहिं खिलंदी कर को प्यार थिए। ॼण मुंहिंजो पीउ घर में वेठो आहे। ॾमर तर त मथे सूर लहे, अदाब में वेठो रही। सारंग, पुलिस ॿुधायो त घणा फरियादी आहिनि। हाणे इहा ख़बर कोर्ट में पहुंदी। मुंहिंजे नाले त सूबेदार ई ॿुधायो हो त मां फरियादी आहियां। सारंग, तूं छो फरियादी थींदे पुट? सारंग अरबाब वारी ॻाल्हि ते कावड़ में आहे। छो करे छॾ नखरा, सरदार ज़ादी सॾबीअ। बकरियूं चारे चारे मरी वईयां। तो जहिड़े मुंशियत बालाज ख़ान जहिड़े माण्हूअ जो मथो फेरियो आहे। पर ख़ुदा करे त तुंहिंजी नियाणीअ में बि तो बदनज़र विझे, पोइ ॾिसूं त तूं पंहिंजी धीउ जी दलाली कीअं थो करें। पाप न गए, पाप न गए। पाप न गए, पाप न गए। मुझे पुट जो केड़ो नो आहे, जो उन्हनि मुंहिंजे पुट खे कैद कयो आहे। नूरल मुंहिंजे पुट खे छो नथा छॾनि? पुलिस सां एतिरा सवाल जवाब केरु करे हाजुल? मां तोखे वठी थो हलां, तूं हली सूबेदार सां ॻाल्हाए। अम्मा तूं बस कर। मासड़ मिठल, अदा के पुलिस छो वठी वई आहे? चाचा मिठल, इहो त ॿुधायो, पुलिस ॿुधायो त फरियादी केरु आहे? सारंग, पुलिस ॿुधायो त घणा फरियादी आहिनि। हाणे इहा ख़बर कोर्ट में पहुंदी। मुंहिंजे नाले त सूबेदार ई ॿुधायो हो त मां फरियादी आहियां। सारंग, तूं छो फरियादी थींदे पुट? सारंग अरबाब वारी ॻाल्हि ते कावड़ में आहे। हाणे इहो सोचो, तूं मुंहिंजो मल्हार कीअं आज़ाद थींदो? मासड़, सरदार ॾे वञो, उहो पुलिस खे चवंदो त अदा आज़ाद थी वेंदो। धीअ मारुल, सरदार जी दिलि मल्हार ॾांहुं नाहे ठरियल। उन ॾे वेंदासीं न त ॻाल्हि अञा वधी वेंदी। उन ॾे वञण सां ॻाल्हि छो वधी वेंदी मासड़? मां त चवां थो, अलाह करे सरदार खे ख़बर पए कोन त मल्हार लाकब में आहे। पोइ छा कजे मासड़? अदा खे छॾाइण बि त ज़रूरी आहे न।
हाणे चनो हो गया मरांद की ना ठीक है तो रांद खे पर ख्याल कजे। मां फोन के तू नहीं के बेबो सही ये सब कुछ छा थी वियो। एक रात में हयाते गुजरी हुई। चुप छो है बेबो सही ॿुधाए न तो मूंखे बि विसारे छॾियो आहे। मूंखे ख़बर नाहे कुछ भी याद मूंखे नथो अचे ऐं तूं आईंदा मूंसां ई न ॻाल्हाईंदो कर। सुभान अल्लाह तुझे दीदार सां दिलबाग बहार थी वञे। दिल जो सब मुरादूं पूरियूं थी वञनि। छा त तुंहिंजो हुस्न मुंहिंजी वाकई मिठल जी धीअ अमल माणक आ। सरदार तव्हांजी पसंदि भला का घटि हूंदी। छोकिरी भी बख्तन वारी आ जो तव्हां हिन जे हुस्न ते मोहिजी पिया आहियो। मुंशी तू ही समझाइस मुंहिंजी त मञे ई कान थी। समझाइस त बालाज खान जो कहते मोहिजी पवण कंहिं नसीब खां घटि कोन्हे को। इन खां अॻ में कावड़ ईंदी बि हुई पर थोरी देर जे लाइ। तुंहिंजो वाटूं कॾहिं बि बालाज खान विसारे कोन थो सघे राबे। अजायो पाण लॼायो आहे तव्हां। मां तव्हां मां ॾाढी बेज़ार थी आहियां। हाणे हिकु ई रस्तो आहे तव्हांखे मारियां या मां पाण खे मारियां। छोकिरी चरी तो कोन थी पई आहे जो सरदार साईं के मारण जी ॻाल्हि थी करे। छो तव्हांजो सरदार कोन मरंदो छा? ऐं जेके तूं अखियूं फाड़े पोइ तो ॻाल्हाए न बालाज खान खां सिवा अचे मिल जाए तोखे त मुराद चङी तरह मिली वेंदी। सरदार जा ग़ुलाम तव्हांजी ग़ुलामी सरदार वटि घुरबल आहे। वधीक वात छो तो पटी? बालाज खान जी मोहब्बत खे मज़ाक न समझ ऐं न ई मूंखे ॾाढ ॾसण ते मजबूर कर। मां जे ॾाढ ॾसण ते आयुसि न त तत्तल वारीअ ते तरण सेखारे छॾींदुसि। बालाज खान मां मल्हार जी मंग आहियां। मल्हार लाकब में ई मरी वेंदो। तूं मुंहिंजो नसीब आहीं मुंहिंजो। पंहिंजी दिलि खे सम्झाए मूंसां मोहब्बत करण जे लाइ। तूं बालाज खान खे थी सोए मल्हार तुंहिंजो मट न आहे। तूं सम्झी छो कोन थी? छोकरे छॾ नखरा सरदार ज़ादी सॾबीअ। बकरियूं चारे चारे मरी वईयां। तो जहिड़े मुंशियत बालाज खान जहिड़े माण्हूअ जो मथो फेरियो आहे। पर ख़ुदा करे त तुंहिंजी न्याणीअ में बि तो बदनज़र विझे पोइ ॾिसूं त तूं पंहिंजी धीउ जी दलाली कीअं थो करें। सरदार साईं छोकरी त सफ़ा बेइज्जती थी करे कुझु कयो। कॾहिं बि मूं दिलि प्यार खां न आहे हाराई। अज़ल खां तकरार आहे पर तोसां दिलि फासी वई आहे। राबिल तोसां मोहब्बत आहे तॾहिं त कावड़ चढ़े ई कान थी। वरी बि सोच
न त सभई रिश्ता सोड़े खाक कर छींदुसांइ। आरूप तुंहिंजो रहज़न जहिड़ो बर्बाद थिया हिन के घर। पाप नगर पाप नगर पाप नगर पाप नगर। अल्लाह करे त तूं मरी पए, मुंहिंजी जान छुटी पवे। तो मां न्याणीअ खे ॾाढो मजबूर कयो आहे। तूं रुठल छो आहीं सोट? मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जो तुंहिंजी मुर्क ॾिसण खां सिखां पई? एतिरो दिल जो पको पहिरियां न हुए, हाणे छो थियो आहीं? दिल जो पको मां न आहियां, पर तव्हां मूंखे पराओ कयो आहे मारुल। सॼे घर वारनि जो मूंसां इहो ई रवैयो, ॼण मां ई मल्हार जो दुश्मन आहियां। ईअं नाहे सारंग, अदाए तुंहिंजी औताक ते तूं मां थी, इन जे करे ही नौबत आई। बाक़ी त सोट आहीं मुंहिंजो सरताज आहीं। भला तो ते शक करे सघिजे थो? भले सभु मूं ते पक जहिड़ा शक कंदा, पर तूं त मारुल मूंखे सम्झी थी न। मां तोखे पहिरियां बि चयो आहे ऐं हाणे बि चवां थी त सॼी दुनिया खां नातो छिनी सघिजे थो। तो तां यकीन टुटे त मारुल काफ़र थे सोट। तोखे त ख़बर आहे न, हाँ इहो अरबाब सॼो ॾींहुं कूड़ हणंदो आहे, उन ते यकीन। हाणे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, बस कोशिश कर त अदा आज़ाद थे। बाबा वेचारो कुझु बि कोन करे सघंदो। मां शहर वेंदुसि, काके मिठल जूं बकरियूं खणी हला कंदो त मल्हार आज़ाद थी वेंदो। अम्मा बाबा मासड़ वारा सभु परेशान आहिनि ऐं मुंहिंजो हां बि मरियो पियो वञे अदा मल्हार जे लाइ। रोल माण्हुनि सां मल्हार जी सोबत आहे, तॾहिं त वञी थाणे ते वेठो आहे। सभिनि खे खणी परेशान कयो अथई, ऐं हा मूंखे बि पंहिंजो ॾोहारी थो सम्झे। तूं वेरी नाही सारंग, छो तो पाण खे अहिड़े वीचारनि जे वर चाढ़ी? मुंहिंजो कसम अथई ईअं न सोचींदो कर। बस आईंदा ॻाल्हियूं अहिड़ियूं मां बि न कंदुमि, पर तोखे बि मुंहिंजो कसम आहे। भले माण्हू मूंखे सभु पंहिंजो दुश्मन सम्झ, पर तूं पक सम्झाए मां सॼण आहियां हिन घर ऐं हिन घर जे भातियुनि जो। सॼण बि अहिड़ो जेके साह में लिकायो आहे। बस पारत हुजे मुंहिंजी मारुल, मुंहिंजी ज़िंदगी जो गाॾो तुंहिंजे आसरे हले पियो। तोसां 32 दिलियूं आहिनि सोट, तूं पारत जी ॻाल्हि तो करीं। मां त हयातीअ जा हड़ ई साह तो तां वारे छॾियां। बाबा चाचा अम्मा ऐं मूंखे मारे आ जे इहा शादी न थिए आ। तूं हीअं न चओ बाबा, न त चाचो तोखे मारींदो। सही चवंदा त जाज को चरियो थे त पंहिंजनि जे पारां पवे। पीउ खे क़ैद करे छॾियो अथई ऐं पुट जी शादी धीउ सां कराए छॾी अथई। अड़ी अम्मा, मल्हार वीचारो अञा पुलिस जी कैद में पियो आहे। किथे थी वीचारे जी जान आज़ाद थे, बस रब को सणाई करे। बाक़ी आहे ॻाल्हि ॾुखी। बाबा पुलिस छो न थी छॾे मासात खे? धीअ, पुलिस पैसा वठंदी पोइ छॾींदी मल्हार खे। अते नूरल वटि त कुझु बि न आहे। पाप नगर पाप नगर पाप नगर पाप नगर। हबीब साहब, तव्हांजी मिठाई तव्हांखे मिली वेंदी। मल्हार खे मुंहिंजे हवाले कयो। मल्हार ते तव्हांजी एतिरी महिरबानी छो आहे वरियल ख़ान? तव्हां त पंहिंजे पुट लाइ बि थाणे ते कोन आया आहियो ऐं मल्हार जे लाइ मूं वटि पहुता आहियो। ख़ैर त आहे न? सिकंदर ख़ान मुंहिंजो पुटु आहे, हू पाण वात वकील आहे। मल्हार राज जो माण्हू आहे। राज मूंखे पंहिंजी औलाद खां वधीक मिठो आहे। सभु सरदार ऐं वॾेरा ईअं सोचनि त मुल्क मंसूर थी पवे। ख़ैर मुंहिंजो छा, असांखे आहे नौकरी करणी, सो कयूं पिया वरियल ख़ान। 2 ॾींहंनि खां पोइ मल्हार खे वठी वञिजो। ठीकु आहे, मां मल्हार सां मिली सघां थो? वरियल ख़ान, तव्हां भले मिलो मल्हार सां। असां उन खे ॾुखियो कोन कयो आहे।
वरेल ख़ान बालाज ख़ान जूं वंगारूं बि घणियूं वयूं आहिनि ऐं हाणे कुझु पंहिंजे लाइ बि सोचणो आहे। बालाज ख़ान कावड़ कई ऐं लोड़ीअ मां नांग ठाहे वठंदासीं। ओए ठीकु आहे सूबेदार साहब, मां हलां थो। मूं त अहिड़ो कुझु बि नाहे कयो जो सभु मूं ते शक था कनि त मल्हार ते फ़रियादी मां थियो आहियां, पर मां त अहिड़ो कमु करण जो सोचे बि नथो सघां। मल्हार हाले छो सदाईं मूं ते कावड़ियल हूंदो आहे, पर मुंहिंजी दिलि त सदाईं मल्हार सां मोहबत कई आहे। पर ख़ैर, मल्हार आज़ाद थी घर ईंदो त पंहिंजी सचाई जो सबूत ॾींदोसांसि त जेको तूं सम्झी थो अहिड़ो कुझु बि नाहे। सारंग ख़ैर त आहे, हिते वेठो आहीं? हा यार आज़म, सोचम त कुझु वक़्तु अकेलो गुज़ारिया, तॾहिं हिते अची वेठो आहियां। छॾ इन ॻाल्हि खे, हल त होटल ते हली चांहि था पियूं। यार तव्हां वञो, सच पुछो न, अलाए छो मुंहिंजी अॼु दिलि नथी चाहे। अच यार, छॾ क्रोध खे। यार मां सम्झां थो, तव्हां बि आहियो ज़ोर माण्हू, छॾींदो कोन। हलो 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 था होटल ते चांहि पियूं। वरेल ख़ान, तूं हिते? मल्हार तुंहिंजे लाइ आयो आहियां, तूं परेशान न थी। सूबेदार सां मुंहिंजी ॻाल्हि थी वई आहे, हाणे तोखे आज़ादु कंदो। वरेल ख़ान, तव्हांजा एहसान, ज़िंदगी हूंदी त पिया ॻाइबा। मल्हार मां तुंहिंजो सॼण आहियां, गोहर अची ॿुधायो त तूं लाकब में आहीं, ऐं उन ई वक़्तु मां तयारु थी हलियो आयुसि। तूं फिक्र न कजांइ मल्हार, तुंहिंजी आज़ादी पकी आहे। ॿिए ॼाड़े मां पाण ईंदुसि, तोखे वठी तुंहिंजे घर छॾे ईंदुसि। वरेल ख़ान, महिरबानी तव्हां। रमतला, मल्हार तव्हांजो महिमान आहे, हिन जी वधि वधि पारत थी। ठीकु आहे। चङो मल्हार, हाणे मां हलां थो। मल्हार, वॾी लय आहे तुंहिंजी वरेल ख़ान वटि। तोखे का तकलीफ़? मेरे वॾा पुट, तव्हां मुंहिंजे पोयां छो आहियो पुट? छो आहियो मुंहिंजे पुट? छो आहियो मुंहिंजे केॾा पुट? बाबा असांखे हिते मज़ो कोन पियो अचे। पुट, तव्हां ते बालाज ख़ान ज़ुल्म त कोन थो करे न? ना बाबा ना, चाचा असांखे कुझु बि नथो करे, अञा मुंहिंजी शादी कराईंदी। मुंहिंजी ज़ाल आहे, पर आहे वॾी। बाबा मूं जेतिरी न आहे। छा? तुंहिंजी शादी? हाँ शहनवाज खान, बालाज खान पंहिंजी नियाणी जी शादी तुंहिंजे पुट सां कराई आहे। तोखे मुबारक हुजे। छा? मुंहिंजे मासूम पुट जी शादी? मां नथो मञां हिन शादीअ खे। वस में हुजे हा त हिन शादीअ खां इनकार कजे हा, पर ईअं कोन थी सघियो। बाबा चाचा अम्मा ऐं मूंखे मारे आ जे इहा शादी न थिए आ। तूं ईअं न चओ बाबा, न त चाचो तोखे मारींदो। सही चवंदा त जाज को चरियो थिए त पंहिंजनि जे पारां पवे। पीउ खे क़ैद करे छॾियो अथई ऐं पुट जी शादी धीउ सां कराए छॾी अथई। हा जो वेर आहे। अखियुनि खां अंधा ॾिसे नथो त मुंहिंजे पुट जी उमिरि छा आहे। बालाज ख़ान जी धीअ फू जवानी में आ, इहो नाप न आहे मूंसां। बालाज ख़ान त पाण सां बि वेदन कई आहे न। वेदन त वीचारी न्याणी सां थी वई न। ही ज़ालिम आहिनि, ज़ालिम। रब कदो इन्हनि खे कॾहिं बि सिधी राह नज़र कोन ईंदी। रुगो नाक उन सां कोन थियो आहे,
ॿोटियूं ॿियनि जी बि भरी पयूं आहिनि। अजमीर अच त हलो। मेरा थोरो बीह त पुट, मां तो मां सिख थल मंठार वरी बालाज खान मूंखे पुट सां मिलण ॾींदो अलाए न। ॾिसी सिक पूरी करे वठ, ख़बर न आहे त ज़िंदगी कहिड़ी बि रांदि खेॾी सघे थी, तोसां ऐं तुंहिंजे हिन पुट सां। मंठार बालाज खान खे चओ त मूंखे आज़ाद करे, मां पंहिंजा बच्चा वठी हलियो वेंदुसि। शाहनवाज़ खान, तुंहिंजी आज़ादी वारी मुराद पूरी कोन थींदी। अजमीर हलो अच। बाबा मामा न वेंदम बाबा। अजमीर मारू वड़न खे मारे थो, संग दिल छो ॾाढ ॾिखारे थो। मारू वड़न खे मारे थो, संग दिल छो ॾाढ ॾिखारे थो। खिलंदा खोड़र वारे थो, घर कैद छॾे थो जान जिगर। पाप नगर पाप नगर पाप नगर पाप नगर। मां अची वे, हाणे ईअं कर तो ये सामान रख ऐं उन खां पोइ मुंह ते छंड हण तोखे आउं मानी ॾियां। मानीअ जी बुख नाहे अम्मा। ॿियो ॿुधाए त मासात आज़ाद थी आयो या न? अड़ी अम्मा, मल्हार वीचारो अञा पुलिस जी कैद में पियो आहे। किथे थी बेचारे जी जान आज़ाद थे, बस रब को सणाई करे, बाक़ी आहे ॻाल्हि ॾुखी। बाबा पुलिस छो नथी छॾे मासात खे? धीअ, पुलिस पैसा वठंदी, पोइ छॾींदी मल्हार खे। अते नूरल वटि त कुझु बि न आहे। तोखे त ख़बर आहे न बाबा, उन्हनि जो नंढड़ो दुकान आहे, गुज़ारो बि मुश्किल सां पियो थियनि। इन करे सारंग खे चयो अथऊं त 2-4 बकरियूं काहे वञी खपाए अचे, जीअं मल्हार खे छॾायूं। मुरादा वञी चई अचे सारंग खे त असांजूं 2-4 बकरियूं काहे वञी खपाए अचे, त जीअं मल्हार खे छॾायूं। हा हा सॼाण थी, पहिरियां राबेल खे मानी ॾियां। अम्मा मां थी वञी सॾे चांस भाउ सारंग खे, तूं ही हथियार वठ। चङो थियो मासी तूं पाण अची वई आहीं। भाउ सारंग आहे न, उनखे चओ त बकरियूं काहे वञी खपाए अचे। राबेल दी, सारंग ॿाहिरि वियो आहे, अचे त चवांसि थी। मासी ख़बर न आहे त मासात खे पुलिस अलाए कॾहिं छॾींदी। छा करे मल्हार जल्दी आज़ाद थी अचे धी। मासी तो अदा सारंग खां पुछो आहे, काथे ईअं त नाहे जो उन जे चवण ते मल्हार खे पुलिस वठी वई आहे?